ज़ाकिरी हाउसिंग स्कीम होम स्टेट एंड बिल्डर पेश कन था। सकरण शहर जी बेहतरीन रिहायशी स्कीम ज़ाकिरी रिहायशी स्कीम सकरण शहर जी बेहतरीन लोकेशन दरगाह पीर ज़ाकिरी लग वाक़े मुकम्मल डेवलपमेंट सां गॾु मुकम्मल रिहायशी मनसूबा 3 सालन जे आसान किस्तुनि में जंहिंमें बिजली गैस सेवरेज सिस्टम ज़ेर ज़मीन मिठो पानी स्कीम जो पंहिंजो मेन गेट ऐं बाउंड्री वाल मस्जिद स्कूल ऐं प्ले ग्राउंड जे सहूलतुनि सां गॾु राब्ते लाइ अमीर अली ख़ासि केली जीअं त असांजे सकण में ज़ाकिरी पीर हाउसिंग सोसाइटी स्कीम हली रही है। ॾाढी असांखे ख़ुशी थी आहे। साईं मुनीर शाह ज़िम्मेदार माण्हू बिल्कुलु असांजे सकण में आहे। उन जी स्कीम सकण में हली आहे, असांखे ॾाढी पसंदि आहे। मां गोविंद राम पप्पू सोनारो असां दीवान खड़ो सोन खड़ी शइ ॾिसंदा आहियूं। असांखे ॾाढी स्कीम पसंदि आई ऐं मां पंहिंजे दोस्तनि खे बि चवंदुसि त महिरबानी करे इते प्लाट वठो, पंहिंजो मुस्तक़बिल ठाहियो। ॿी का बि लालच कान, छो त सुठी स्कीम हूंदी, सुठा माण्हू हूंदा त ॾाढो सकण तरक़ी कंदो ऐं उहा जेकी स्कीम अॻिते हली ॿियनि खे बि सुठी साबित थींदी। मां शुक्रगुज़ार। अस्सलाम वालेकुम। सकरण शहर में ज़ाकिरी हाउसिंग स्कीम सैयद मोहम्मद मुनीर शाह साहब सकरण जे माण्हुनि लाइ हिकु तोहफ़ो ॾिनो आहे। मां सम्झां थो सकरण में हिकु अहिड़ी रिहायशी स्कीम मां सम्झां थो कराची ऐं इस्लामाबाद जहिड़ी जंहिंमें 4 दीवारी भी मौजूद है, हाई स्कूल मौजूद है, सुठा रोड रस्ता उहे रस्ता जेके वेकरा ठहियल आहिनि, बेहतरीन लोकेशन। मां सम्झां थो जीअं मूं पंहिंजे लाइ बेहतरीन हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे, इहो प्लाट वठी सकरण जे शहरनि खे बि चवंदुसि अचो ते गॾिजी ज़ाकिरी हाउसिंग स्कीम जो विज़िट कयूं ऐं ॾिसूं सिक्योरिटी जे हवाले सां, इन्वायरमेंट जे हवाले सां, सहूलतनि जे हवाले सां अहिड़ी जेकी स्कीम ठही आहे इते पंहिंजो घर पंहिंजे बच्चनि जे मुस्तक़बिल जे लाइ ज़रूरु वठूं। ज़ाकिरी हाउसिंग सोसाइटी बेहतरीन लोकेशन सकरण शहर में जेका ज़ाकिरी दरगाह पीर ज़ाकिरी ते आहे, जंहिंमें लाइट गैस स्कूल मस्जिद रोड पार्क मौजूदु आहिनि, जंहिंजो 3 साला प्रोजेक्ट आहे, जिन प्लाट किस्तुनि ते ऐं कैश ते बाराइत दस्तियाब आहिनि। जंहिं दोस्त खे घुर्जनि त ज़ाकिरी हाउसिंग सोसाइटी जी होम एस्टेट एंड बिल्डर्स पेश करते हैं सकरन शहर की बेहतरीन रिहायशी स्कीम ज़ाकिरी हाउसिंग सोसाइटी। सकरन शहर में दरगाह पीर ज़ाकिरी पर वाक़े मुकम्मल डेवलपमेंट के साथ एक मुकम्मल रिहायशी मंसूबा, वो भी 3 साल की आसान इकसात में, जिसमें शामिल बिजली गैस सेवरेज सिस्टम ज़ेर ज़मीन मीठा पानी, स्कीम का अपना मेन गेट, बाउंड्री वॉल, मस्जिद, स्कूल और आपके बच्चों और फैमिली के लिए खूबसूरत पार्क। विजिट के लिए अभी तशरीफ लाएं दरगाह पीर ज़ाकिरी, ओल्ड नेशनल हाईवे सकरन। बुकिंग और मजीद मालूमात के लिए राब्ता करें उमैर अली खास खेली 03000358 992 0302 324 2755। Marketed by Mubashir Technologies.